ए बी सी डी। छा थियो साईं? मौला सो कोई पाण खे बि ईअं पढ़ाया न, अॼु मां मास्तर हो जा। खैर आहे साईं, अॼु बि तूं घटि न आहे। तू न मुड़ दे। बंद कर रे साईं बठे जो मजूरा छॾे। मथे वारा तो दिमाग जा आंड्रा खराब छो तो करे। साईं दिमाग में आंड्रा काॾे आहिनि? तू चुप करे लूसी, वीडियो खराब न कर। असां छा कंदासीं हथियारनि खे प्यारा, असांजो त हलण ऐं खिलण ई मुनाफ़िकनि जे लाइ मौत आहे। मौला सूं ॿिजा गैरती पुट साईं। गैरती पुट बीपी जो मरीज आहे, सिंधी सादा माण्हू हूंदा आहिनि, अहिड़नि खे गैरती पुट चवंदा आहिनि। ॿार जेके अस्पताल जे कमरे में बंदि पियो हुजा वरी गैरती पुट। हो जिए मुंह जो ओ यार मुश्की वो जिए मुंह जो। तोखे ना है सीधा वो मुश्की वीडियो थी ठाए, तू दिल में खुश न थी। मुर्शिद तू वरी है साईं छॾेसि, डिंगो माण्हू आहे, रिंदन सां यारी अथसि। रिंदर सां यारी अथसि, मां पाण रिंदा। ये केड़ा इशारा तो ने? साईं चवे थो कुतर कुतर कंदमांव। अॼु तो ऐं छोरा ॾिसे छा तो पानी खणी आ। कॾहिं शीशे वारे गिलास में कोन पियार जाए। यो खिलण वाला साउंड बंद कर। जैस्मिन म्यू कमिटेड ऑन माय वीडियो, थैंक यू सो मच। अगर आप नाराज ना हो तो एक वीडियो आप पर भी हो जाए। केर आड़े छा तो करेस? साईं झूनी पीरा जिन थो कढेसि। अड़े हिन त मिजालो ही कड़ी छड़े। तो जड़ा खोड़ मुनाफ़िक मूंखे हथ ॾियण जे लाइ तरसंदा आहिनि। हल रे तो जड़न के त मां रोज बसर जी बोरी में विझी करे सब्जी मंडी में खपाईंदो आ। कम त ॾिसे टमाटर बुथियो। साईं कल ना आहे, मुरीद साहिब इंतज़ार में वेठा। कल चप्पल वठण वियो कोन मिलियो। साईं मूंखे ॿुधायो मां हर ईद ते छा जोड़ा खणी ईंदो। ईद ते का तो खणी ईंदो हाणे? साईं ईदगाह जो खोलियल आहे। हल भला मुझे लाए पाटा जो खणी अचाए। बात सुने प्लीज, छोटी सी बात। अभी मैं उठी हूँ। छोरा साईं सारंग शर के फोन कर, हेडन लाए वो ही काफी आ। हो करम खुदाया है। इयो गेंडो केराड़े साईं जो मशहूर बाबा है। बजाए से तू वारन के डिजाए तो हलड़े लूसी। हेलो इस वारी कुर्बानी दी गल मौलवी उस्मान नु दिता ही तो मैं तेरी टंगा महीना है। साईं जेको सोलंगी जो छोकरो कुटियो माण्हू पे वठी चे। छा पियो चेड़े? वो भी गड़बड़ करे सिद्धू गोलियूं ठोकड़ियूं आहिनि। छोरा रिली खणी आ, चप्पल भी खणी आ। गाइस थैंक यू सो मच हमें इतना सपोर्ट। असां सां उहो मुक़ाबिलो करे जंहिं वटि शींहं जहिड़ो जिगर ऐं हर फन मौला हुनुर हुजे। इयो केराड़े साईं छॾेसि, धमचार चांडियो हर भरू धमंदो आहे। कते बंद कर दनी मना रिली कुछ तप्पा कर रखगा। ये तो कुत्तर कंदमा। साईं चए तो कुतर कंदो आहे। साईं चए तो कुतर कंदो। ये केड़ा इशारा तो दे? अन्नी दिया फेक के मारा कर। मुर्शिद हुनखे चई छॾ जा। हलड़े छोरा मुर्शिद आया अपने टपा लिया। साईं खैरा पांजो ही बच्चो आहे। भाई तू रो रहा है? किसी ने मारा है क्या? किसने मारा है मुझे उसका नाम बता। ओ नहीं यार, प्याज काट रहे हैं। अभी देखो रक्षा निकाल। स्टाफ तो बनने दिया करो यार, नहीं दिख रहा कर दिया। अगर इंडिया में आपको किसके साथ टिकटॉक बनाना पड़े तो किसके साथ बनाएंगे? अरीका। उस्ताद अरीका पाकिस्तानी है। अस्सलाम वालेकुम गाइस, आज हमें मौलाना उस्मान आसिम बताएंगे इर्तिकल ड्रामे से हमें सीखने को क्या मिला। जी मौलवी साहब। मैं नहीं बताऊंगा। हेलो, वो चप्पल की शक्ल जैसी, अगर फोन कर दी मैं नस काट दूंगा, बता रहा हूँ। समझ में नहीं आ रही मेरी बात? काट दूंगा सच्ची में। भाई मुझे कलर ब्लाइंडनेस हो गया है। तू तो अंधा है।
अली भाई। जी भाई। अरे यार तू नहीं, वो अपना हैदराबाद वाला।